नौशरो फिरोज़ मां के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जे रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज़ जो डिवाइस होल्डर माफिया नौशरो फिरोज़ जे कुझु कलम फरोश साफ़िन खे ख़रीद करे पंहिंजो ग़ुलाम बणाए छॾियो आहे। कलम धनी बि यतीमनि जे पैसनि ते हथ सां धाड़ा हणण लॻा। SSP नौशरो फिरोज़ बि ख़ामोश तमाशाई बणियल। डिवाइस होल्डर माफिया जा ठठ नौशरो फिरोज़ जंहिं डिवाइस होल्डर माफिया पंहिंजे कुदे कम खे बचाइण लाइ नौशरो फिरोज़ जे कुझु कलम फरोश साफ़िन जा खीसा गरम करे उन्हनि खे पंहिंजो ग़ुलाम बणाए छॾियो आहे, जेकी हथ सां यतीमनि बेसहारा माण्हुनि जे रक़मनि मां पैसा कढाए रहिया आहिनि। सरेआम यतीमनि बेसहारा औरतुनि जे हक़नि ते धाड़ा हणंदड़ मुजीब पठान ऐं ॿिया डिवाइस माफिया ऐं ॿियनि डिवाइस माफियनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी आहे, जॾहिं त अहिड़े अमल ते SSP नौशरो फिरोज़ बि ख़ामोश तमाशाई बणियल आहे, जंहिं सबबु डिवाइस होल्डर माफिया पाण खे हलाकू खान समझी पए यतीमनि जे हक़नि ते धाड़ा हणी अफ़सोसनाक अमल आहे। पुलिस अब कोन थी चए हिननि खे नहीं तो माइन जी तदल अलग था कन मना अच्छा